सिंध जूं हालतूं कहिड़ियूं आहिनि, सिंध में छा पियो वहे वापरे। हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं इन्हनि ते नज़र विझिजे थी ऐं सोचिजे थी त जीअं न कंहिं नफ़्सियाती मरीज़ खे ख़बर न पवंदी आहे, हू हिकिड़े ई वक़्तु वॾा वॾा टहक बि ॾींदो आहे त रोइण बि शुरू कंदो आहे, त वरी उबता सुबता लफ़्ज़ बि ज़बान मां कढंदो आहे, गार गंद बि कंदो आहे, दुआऊं बि ॾींदो आहे। मतिलबु हुनखे ख़बर न पवंदी आहे त उन्हनि हू चवे छा थो ऐं खेसि चवणु छा घुरिजे। अहिड़ी रीति सिंध में जेको कुझु वहे वापरे थो, इहे जॾहिं ॾिसूं था, इहे जॾहिं हालतूं ॿुधूं था पंहिंजे अखियुनि सां, त सचपच कमेंट्स कहिड़ा कजनि इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहा ॻाल्हि ॾुख वारे अंदाज़ में पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाइजे या टहक ॾेई ॿुधाइजे। एॾो नफ़्सियाती मरीज़ करे छॾियो आहे हिननि हालतुनि। सिंध जो वॾो वज़ीर थो चवे त गोरख हिल स्टेशन ते हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जो को कमु न थियो आहे। 140 मुलाज़िम आहिनि पर कमु केर बि नथो करे। ॿिए तरफ़ सिंध हुकूमत गुज़िरियल साल 2022 में जेका वॾियूं बरसातूं पयूं, वॾियूं बारिशूं थियूं, सिंध सॼी तबाह थी वई। उन खां पोइ सिंध हुकूमत ऐलान कयो त हू 21 लख घर ठाहे ॾींदी, ऐं साल गुज़रण खां पोइ ख़बर थी पवे त हिकिड़ो घर बि न ठहियो आहे 21 लखनि मां। हाणे हिननि ॻाल्हियुनि ते छा चइजे, छा कजे, रोइजे, मातम कजे, टहक ॾिजनि, या मतिलबु त कुझु बि सम्झ में नथो अचे। कंहिंखे बुरो भलो चइजे या कंहिंखे दुआऊं ॾिजनि त हेॾो वॾो शानदार मनसूबो हिननि ठाहियो, पर थियो कुझु बि कोन। सिंध जे वॾे वज़ीर जस्टिस मक़बूल बाक़िर कल्ह हिकु इजलास जी सदारत कई, जंहिंमें हुनखे जॾहिं इहा ख़बर पई त गोरख हिल स्टेशन जेका हिकिड़ो वॾो मनसूबो आहे सिंध जी सियाहत जे फ़रोग़ जे लाइ, मूंखे यादि आहे त लियाकत अली जतोई जन ॾींहंनि में सिंध जो वॾो वज़ीर हुयो, तन ॾींहंनि में सियाहत जो ऐं इतलात जो वफ़ाक़ी वज़ीर मुशाहिद हुसैन सैयद हो। मुशाहिद हुसैन खे ॾाढी दिलचस्पी हुई त हू सिंध में बि कुझु कमु करे ऐं सियाहत जे फ़रोग़ लाइ हुन उपाउ वठणु पिए चाहिया, जंहिंजे करे हू वज़ीर आज़म जी हैसियत में नवाज़ शरीफ़ खे वठी आयो ऐं हुननि हिकु राति उते गुज़ारी हुई गोरख हिल स्टेशन ते। राति जो बारिश पई, के इंतज़ाम सही कोन हुआ, जेके बाद जी ख़बर पई नवाज़ शरीफ़ खे जी राति ॾाढी ॾुखी गुज़री, जंहिं करे हुनजो मूड ख़राबु थी वियो ऐं सुबुह जो चयईं त भई सिंध जो मनसूबो आहे, सिंध पाण ठाहे। उन खां पोइ गोरख ते हिन वक़्त ताईं जेकॾहिं असां हिसाब कंदासीं त गुज़िरियल 20-30 सालनि में करोड़े न अरबे रुपया ख़र्च थी चुका आहिनि, पर उन वञण जे लाइ फज़ीलत भरियो रोड कोन्हे को, रस्तो कोन्हे को। अलाए केतिरा दफ़ा एक्सीडेंट थिया आहिनि, गाॾियूं कल्टी थी थियूं वञनि, माण्हू मरी था वञनि। मथे जॾहिं माण्हू पहुचे थो त उते कंहिं बि क़िस्म जी का रिहाइश कान्हे का, सस्ते अघ ते पाणी नथो मिले। माण्हू जेको सियाहत जे फ़रोग़ जे लाइ जेकॾहिं माण्हू ॻाल्हियूं थो करे, हितां जॾहिं कराची मां सियाह को वञे या इस्लामाबाद रावलपिंडी जो को सियाह अचे, उहो मथे एतिरा पंध वाही पांधी खां थींदो उते पहुचे। जॾहिं उते पहुचे थो त उते कारीअ वारा कख लॻा पिया आहिनि। अरबे रुपया काॾे विया, जन सां रुॻो वॾियूं गाॾियूं वरितियूं वयूं, मुलाज़िम रखिया विया। वज़ीर आला साहब खे कल्ह ख़बर पई आहे, जेको चवे थो त हिन ही स्कीम माण्हुनि जे जेके सियाहत ऐं तफ़रीह लाइ इहे प्रोग्राम असां जेके जोड़ियूं था, जेके असां प्रोजेक्ट ठाहियूं था, उन्हनि मंझां रुॻो मनपसंदि माण्हुनि फ़ाइदा वरिता आहिनि। इहे कंहिंजा मनपसंदि हूंदा, इहा बि मक़बूल बाक़र खे वधीक ख़बर हूंदी। हू चवे थो त गाॾियुनि, रिज़ॉर्ट ऐं पेट्रोल जे इस्तेमाल में हद खां वधीक करोड़नि रुपयनि जूं बेज़ाब्तगियूं आहिनि। ही केरु थो चवे? मक़बूल बाक़र, जेको सुप्रीम कोर्ट जो जज रही चुको आहे। 18 ड्राइवर आहिनि, जन मंझां हिकिड़ो बि का सरकारी ड्यूटी नथो करे, उहो वरी ख़ानगी माण्हुनि जूं, माना वॾेरनि ऐं ज़मींदारनि जूं नौकरियूं कंदा था। 12 बोरची रखियल आहिनि। सियाह जेके वञनि था उहे बुख मरी मोटी था अचनि। ते मानीअ जो इंतज़ाम कोन्हे को, जे आहे त हद खां वधीक महांगी आहे। हू वरी चवे थो त 140 मुलाज़िमनि मंझां हिकिड़ो बि नौकरी नथो करे। उन खां पोइ छा थो करे, जो प्रोजेक्ट डायरेक्टर खे थो चवे त वज़ाहत पेश कर, ऐं चीफ सेक्रेटरी खे थो चवे त भई हिन जी रिपोर्ट ॾे।
चीफ सेक्रेटरी खां रिपोर्ट घुरण जो मतिलबु इहो आहे त हीउ मामिलो वञी खटाई में पए, वञी हेॾे होॾे थी वञे। हिननि खे ख़बर आहे असां फेब्रुआरी महीने ताईं आहियूं, फेब्रुआरी महीने ताईं रिपोर्ट्स वग़ैरह ईंदियूं कोन के, पोइ वरी साॻियो कारे डांद जा मालिक ॿिया थी वेही रहंदा, या ईअं चइजे त कारे डांद जा धणी अची वेंदा। इहो मनसूबो हिते जो हिते ईअं ई बसि हिनजी जेका इंक्वायरी आहे पूरी थी वेंदी, न त चीफ मिनिस्टर खे त घुरिबो हो त ॿिए ॾींहं ते हेयरिंग करे डायरेक्ट पीटी खे घुराए प्रोजेक्ट डायरेक्टर खे, डायरेक्ट जेके ॿिया अथॉरिटी आहे उन्हनि जे जेके आहिनि गोरख डेवलपमेंट अथॉरिटी, उन जा सभु चेयरमैन वग़ैरह उन्हनि खे घुराए करे उन्हनि खां पुछा ॻाछा करे, यू आर द चीफ मिनिस्टर ऑफ द प्रोविंस यार, हीअ का मामूली ॻाल्हि कान्हे का जो अरबें रुपया क़ौम जा ख़र्च थी वञनि ऐं ख़बर कंहिंखे बि न हुजे त उते थिए छा थो, या उहे पैसा काॾे था वञनि, पेट्रोल ते पैसा ख़र्च थी विया, हीअ बि का ॻाल्हि आहे, हीअ बि का ॿुधाइण जी ॻाल्हि आहे। वज़ीर आला असांखे थो ॿुधाए त पेट्रोल ते पैसा, गाॾियुनि ते पैसा ख़र्च थी विया। अड़े बाबा इहा असांखे बि ख़बर आहे, पर उनजो सदे भाव कहिड़ो आहे, उन लाइ तूं छा थो करीं, उहा का ॻाल्हि कान्हे का। चीफ सेक्रेटरी खे चई छॾियोसीं बाबा रिपोर्ट ॾे, हू सेक्रेटरी खे चवंदो, सेक्रेटरी वरी 1-2-4 मीटिंगूं घुराईंदो, डिप्टी कमिश्नर खां पुछंदो, ॿियनि खां पुछंदो छा थियो छा न थियो, इन विच में इलेक्शन थी वई, अलाह अलाह ख़ैर। हीअ आहे असांजी यार जून 2022 जे विच में जेका बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियो, इहो सिलसिलो 18 नवंबर ताईं हलियो, यानी जून जुलाई अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर, तक़रीबन 5.5-6 महीना इहो सिलसिलो हलंदो रहियो सिंध में। पंजाब जे सराइकी इलाइक़नि में बरसाती ॿोॾि आई, पर उनजी तबाहकारी एतिरी न हुई, सिंध सॼी तबाह थी वई, माण्हुनि जा घर ड्रही विया, माल मरी विया। जेका मेंह 2.5-3 लखनि रुपयनि जी हूंदी हुई, चारो न हुजण करे, गाह न हुजण करे, उहा मेंह माण्हू 10-15 हज़ार माण्हुनि ते विकिरो कए। वापारियुनि नफ़ेखोरनि वॾो फ़ाइदो वरितो, जेडेसी, ईदी, छीपा, ॿियूं जेके फलाही तंज़ीमूं आहिनि उहे कम में काए पयूं, फलाही कम में उन्हनि माण्हुनि जी वॾी मदद कई, पाकिस्तान आर्मी वॾी मदद कई माण्हुनि खे कढण में। माण्हू घणा माण्हू वीचारा कराची या ॿियनि शहरनि ॾांहुं उन्हनि लॾ पलाण कया, केतिराई ॻोठ सिफ़े हस्तीअ तां मिटिजी विया। सिंध जा जेके ॻोठ जिन जी 7 सालनि जी तारीख़ हुई, उहे सिफ़े हस्तीअ तां मिटिजी विया, मैदान बणिजी विया, क़ब्रिस्तान मिटिजी विया, स्कूल ड्रही विया। इहे सभु ॻाल्हियूं थियूं। उन खां पोइ सिंध हुकूमत ऐलान कयो त हू 21 लख घर ठाराईंदी। हर तरफ़ खां वाह वाह थी वई, वाह साईं वाह, वाह साईं वाह, एॾो ज़बरदस्त। ऐं 21 लख घरनि में छा हुयो, सिर्फ़ु इहो हुयो त जेके मुतासिर आहिनि असां उन्हनि खे 4 किस्तुनि में 75-75 हज़ार रुपया ॾींदासीं, जंहिंसां हू पंहिंजा घर ठाराईंदा। हिन मनसूबे जा 3 पार्टनर हुआ, आलमी बैंक जंहिं 1 खरब 10 अरब यानी 110 अरब रुपया ॾिना, वफ़ाक़ चयो त 50 अरब मां ॾींदुसि, इस्लामाबाद चयो, पाकिस्तान हुकूमत चयो त मां 50 अरब ॾींदुसि हिन मनसूबे जे लाइ। इहो रखी रखी असांजा दोस्त चवंदा आहिनि न त सिंधी शिकायत था कनि वफ़ाक़ खां, या ॿियनि नंढनि क़ौमुनि वारा शिकायत था कनि वफ़ाक़ खां। सिंध हुकूमत चयो 50 अरब असां ॾींदासीं। ख़बर अथव मिलिया घणा आहिनि? आलमी बैंक जा जेके 110 अरब रुपया आया, उन्हनि मंझां हिन वक़्त ताईं सिर्फ़ु 21 अरब रुपया ख़र्च थिया, ॿिया पैसा बैंक में पिया आहिनि, व्याज इन्हनि ते चढ़ंदो वेंदो। इहो आलमी बैंक ई असांखे इमदाद न ॾिनी आहे, इहा सिंध हुकूमत व्याज भरींदी। प्लानिंग त ॾिसो न केॾी प्यारी आहे। सिंध हुकूमत चयो त असां 50 अरब ॾींदासीं, पर जॾहिं बजट पेश कयूं त उन में रखियऊं कुल 25 अरब रुपया। 25 अरब रुपया हितां ई काटा थी विया। 25 अरबनि मंझां ख़र्च कया आहिनि सिंध हुकूमत सिर्फ़ु 5 अरब रुपया, 20 अरब रुपया पिया आहिनि छा अलाए किथे, फाइनेंस डिपार्टमेंट वटि हूंदा। ऐं विफ़ाक़ जंहिं 50 अरब रुपया ॾियणा कया हुआ, उन हिकिड़ो टको बि न ॾिनो आहे, अंगूठो ॾेखारे छॾी। यानी ही यार ईअं थींदो आहे छा? तव्हां मुआइदो था कयो क़ौम सां, तव्हां मुआइदो था कयो सूबे सां, ऐं उन सूबे सां जेको वफ़ाक़ जा वॾा ख़र्च थो बर्दाश्त करे, ॾियो घणो था? 50 अरब रुपया। ऐलान था कयो, सही था कयो, MOU सही था कयो त असां 50 अरब ॾींदासीं ॿोॾि मुतासिरनि जे लाइ। सिंध में जेका तबाही आई आहे, शहबाज़ शरीफ़ कंबर में हेॾे होॾे दौरा कंदो रहियो वज़ीर आज़म जी हैसियत में,
मिलिया घणा? 1 रुपयो बि न, 1 आनक बि न, 1 टको बि न, 1 पाई बि न। पोइ वरी चवनि था त यार ही जेको सो सिंध जा माण्हू जेके आहिनि न यार, उहे जेको आहे सो अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि, अलाए छा था कनि। यार सिंध वारनि खे पंहिंजो कयो, काकड़ साहब सिंध वारनि खे पंहिंजो कयो। सिंध तव्हांजी आहे। सिंध जे करे तव्हां जूं अयाशियूं आहिनि, सिंध जे करे तव्हांजो विफ़ाक़ हले, सिंध जे पैसनि ते तव्हां इहे सभु कुझु कयो था पिया। सिंध वारनि सां हेॾी ज़्यादती छो? पर ॾोह ॿियनि जो कोन्हे को, ॾोह त असांजनि पंहिंजनि जो आहे न। हाणे ॾिनऊं घणा? मनसूबो मंज़ूर घणे जो थियो? 210 अरब, 2 खरब 10 अरब रुपयनि जो मिलिया असांखे। घणा टोटल? 110 अरब आलमी बैंक खां कर्ज़ मिली वई। सिंध हुकूमत 25 अरब रुपयनि जो ऐलान कयो, 5 अरब रुपया उतां ख़र्च थिया। ठीकु आहे न। हाणे अचो त ॾिसूं त 21 लख मुतासिरनि मां घणनि माण्हुनि खे पैसा ॾिनऊं? 2 लख माण्हुनि खे रुगो 75,000 रुपयनि जी हिकिड़ी किस्त में। ऐलान छा थियो त 4 किस्तूं ॾींदासीं, वञी 3 लखनि में पंहिंजो घर ठहिराइनि। घर छा ठहंदो? हिकिड़ो कमिरो ठहंदो, वॉशरूम ठहंदो, उन में 3 लख पूरा थी वेंदा। जेतिरी महांगाई आहे, चौदीवारी बि घर जी न ठहंदी। पर 3 लखनि मां ॾिनऊं घणो? साल गुज़री वियो, 75,000 रुपया। घणनि माण्हुनि खे? 2 लख माण्हुनि। 70,000 माण्हुनि खे 2 किस्तूं यानी 1.5 लख रुपया ॾिना, ऐं 15,000 माण्हुनि खे रुगो 3 किस्तूं ॾिनऊं। 21 लख माण्हुनि मंझां थोरी घणी जेका हिननि मदद कई, 21 लख माण्हुनि मंझां उहा कयूं 2,85,000 माण्हुनि जी, माना 20 सैकड़ो माण्हुनि जी बि थोरी घणी मदद न थी। यार ईअं हुकूमतूं हलंदियूं आहिनि, ईअं प्रोजेक्ट ठहिबा आहिनि, ईअं अवाम जो हॾ ॾोखी थिबो आहे, ईअं अवाम जे मथे ते हथु रखिबो आहे। सम्झ में नथो अचे कि करण छा था वञनि। सिंध हुकूमत ऐलान कयो, एजुकेशन स्कूल्स डिपार्टमेंट, असांजा 20,000 स्कूल ॿुॾी विया आहिनि, ऐं हिन वक़्त ताईं उहे उन्हनि जी हालत उहा ई आहे। ऐं न वरी उन्हनि जे मुतबादिल जो तौर को इंतज़ाम करे सघियो आहे स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट। घर असांजा विया, 21 लख घर विया, 21 लख घर न ठहिया। मथां सर्दियूं अची वयूं, इहे माण्हू वरी खेमनि में पए रातियूं गुज़ारींदा पंहिंजे बचड़नि खे वठी करे। माल हुननि जो वियो, तबाही हुननि जी थी, फ़सुल हुननि जा विया। हुननि खे असां हुननि जी का सहायता त न करे सघियासीं, पर मथां वरी असांजे ॿारनि जो, लखे ॿारनि जो जेको तालीमी साल आहे उहो बि ज़ाया थी। हीअ आहे मुंहिंजी सिंध। वॾे वज़ीर गोरख ते नज़र पई आहे। ख़ुदा करे त हिन 21 लख जेके घर तामीर करण वारी रिथा आई, मन इन ते बि नज़र पएसि। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा।